वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ एक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो। गवर्नर सिंध कामरान टिसूरी ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वज़ीर आज़म जो आदरबाह कयो। वज़ीर आज़म गवर्नर सिंध कामरान टिसूरी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह सां मुलाक़ात कंदो। शहबाज शरीफ़ पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज जो बि दौरो कंदो। वज़ीर आज़म कराची जे अहम कारोबारी शख़्सियतुनि सां पिणु मुलाक़ात कंदो। सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच में सिविलियन जी फौजी अदालतुनि में ट्रायल के ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील जी ॿुधणी। वज़ारत दिफ़ा जे वकील ख्वाजा हारिस दलील ॾींदे चयो त अदालती फ़ैसिले जो बुनियाद आर्टिकल 8.5 ऐं 8.3 आहे, जेकी मुख़्तलिफ़ आहिनि। जस्टिस जमाल मंदोखेल रिमार्क्स ॾिना त अवां जो उहो नुक़्तो काल्ह सम्झ में अची चुको, हाणे अॻिते वधो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त आर्टिकल 233 बुनियादी हक़नि खे तहफ़ुज़ फ़राहम कंदो आहे। केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर ऐं उमर तनवीर भट्ट पीटीआई बानी जी नाअहली ते एहतजाज केस में इश्तिहारी करार। इस्लामाबाद जी अदालत अमरकियानी ख़िलाफ़ इश्तिहारी करार ॾियण जी कार्रवाई शुरू करे छॾी। अदालत पारां गैर हाज़िर जवाबदारनि जा गिरफ़्तारी वारंट जारी। ॿुधणी 15 जनवरी ताईं मुलतवी। पंजाब जी इतलात खाते वारी वज़ीर उज़मा बुखारी चयो आहे त मुल्क ख़िलाफ़ साज़िशूं कंदड़नि खे माफ़ियूं ऐं नारो नाहे मिलंदो। हिकु शैतानी सोच रखंदड़ शख़्स ऐं मख़सूस पार्टी नौजवाननि जो ब्रेन वॉश कयो। 9 मई ऐं 24 नवंबर जूं नाकाम बग़ावतूं नौजवाननि जे ब्रेन वॉश जो नतीजो आहिनि। सिंध जे बेरोज़गार नौजवाननि खे आसान क़िस्म ते जल्द ईवी टैक्सी फराहम करण जो फ़ैसिलो। सिंध हुकूमत तरफ़ां बेरोज़गार नौजवाननि लाइ माहौल दोस्त ईवी टैक्सी मुतारिफ़ करण लाइ कोशिशूं तेज़। कराची में ईवी टैक्सी संभल कंदड़ कंपनी जे इख़्तियारनि जी सिंध जे सीनियर वज़ीर शहजील इनाम मेमन सां मुलाक़ात। कंपनी इख़्तियारनि जे सिंध जे सीनियर वज़ीर शहजील इनाम मेमन खे माहौल दोस्त ईवी टैक्सी बाबति तफ़सीली ब्रीफिंग। शहजील इनाम मेमन तरफ़ां सेक्रेटरी ट्रांसपोर्ट खे मुख़्तलिफ़ बैंकुनि सां राब्तनि ऐं मुख़्तलिफ़ मालियाती मॉडल तैयार करण जी हिदायत। पाकिस्तान स्टॉक मार्केट में ज़बरदस्त तेज़ी बरक़रार। 100 इंडेक्स में 1593 खां वधीक पॉइंट्स जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 1,17,691 पॉइंट्स ते पहुची वई। अगोणे एमपीए शहरियार शह ते हमले केस में अगोणे SHO समेत 2 ॼणनि जा नाला ख़ारिज। मीरपुर माथेले जी दहशतगर्दी टोड़ अदालत में शहरियार शहर ऐं अली मोहम्मद शहर ते हमले केस ॿुधणी। जांच ऑफिसर अहमद अली हालिफोटे पारां केस जो क़तई चालान पेश। जांच ऑफिसर केस में नामज़द अहमद खान सीलरो ऐं अगोणे SHO शकूर लाखे जा नाला ख़ारिज करे छॾिया। जांच ऑफिसर जो चवणु आहे त सबूत न मिलण ते ॿिन्ही जा नाला कॉलम 2 ज़रिए केस मां ख़ारिज कया विया आहिनि। तंगवाणी में 2 मुल्कनि जी बाज़ियाबीअ लाइ 3 ॾिहाड़े बि एहतजाजी मुज़ाहिरो ऐं बुख हड़ताल। अॻवाननि जो चवणु आहे त 1 महीने खां वधीक वक़्तु गुज़रण बावजूदि मुल्क बाज़ियाब न थी सघिया आहिनि। पुलिस शकील अहमद ऐं लियाकत बहलकानी जी बाज़ियाबी लाइ कंहिं बि क़दम न खणी रही आहे। उबाबड़े वेझो शादी तक़रीब दौरान खुशी में हवाई फायरिंग। 1 निंगरी फौत, 1 ज़ख़्मी। कोट ॻोल्हण चाचड़ में गोलियूं लॻण सबबि 9 वरनि जी शहनाज़ चाचड़ फौत ऐं 6 वरनि जी राबिया चाचड़ ज़ख़्मी थी पई। ज़ख़्मी निंगरी रहीम बियार ख़ान अस्पताल मुंतक़िल। शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील। बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसा। 4 ॼणा फौत, 14 ज़ख़्मी। हब वेझो तेज़ रफ़्तारी सबबि कार कल्टी, 2 ॼणा अजल जो शिकार। होटल 0 पॉइंट वेझो कोच ऐं ट्रक में टक्कर, 2 ॼणा फौत, 14 ज़ख़्मी। कैनेडा क़यामत ताईं अमेरिका में ज़म न थींदो। कैनेडियन वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो चयो। अमेरिका जे नए चूंडियल सदर डोनाल्ड ट्रंप खे जवाब।
कैनेडियन परॾेही वज़ीर मिलानी चोली चयो आहे त कैनेडा कॾहिं बि धमकियुनि आॾो न झुकंदो। कंज़र्वेटिव अपोजिशन लीडर जो चवणु आहे त कैनेडा हिकु अज़ीम ख़ुदमुख्तियार मुल्क आहे ऐं कॾहिं बि अमेरिका जी 51वीं रियासत न बणिजंदो। क़ौमी क्रिकेटर साइम अयूब इलाज कराइण लाइ लंडन पहुची वियो। पीसीबी चेयरमैन जी हिदायत ते बर्तानिया जा माहिर स्पोर्ट्स आर्थो डॉक्टर साइम अयूब जो चेकअप कंदा। ओपनर बैट्समैन खाबी बेडीअ में फ्रैक्चर थियण सबबि 6 हफ़्ते लाइ क्रिकेट खां ॿाहिरि थी वियो हो।